अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ सुर खाहोड़ी जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। खाहोड़ी लफ़्ज़ जी माना आहे जबलनि में ॾुथ ॾोरींदड़ ऐं इस्तिलाही तौरु खाहोड़ीअ जो मतिलबु जिदोजहद ऐं जुस्तजू कंदड़ बि आहे। हिन सुर में सन्यासिन जो ज़िक्र आहे जे ॾेह खां ॾूर ॾूंगरनि में अलख पिया ॾोरीनि ऐं तन खे तसिया ॾींदा वतन। हिन सुर ते इहो नालो उन जे मज़मून मुताबिक़ पियो आहे। हिन सुर में शाह साईं गंजे टकर जी वाखाण कई आहे, छो त उन टकर रस्ते ई हू जोगियुनि जे संग में हिंगलाज जे तीरथ ते वियो हो। गंजे टकर ते रूहानी इसरार बि ॾिठाई ऐं कापिड़नि जी पर बि जाचियाई। हिते गंजे जी माना रूहानी देस या राह बि वठणु घुरिजे। अगरि रूहानी राह खे परूड़ींदासीं त हिते गंजे टकर मां मुराद रूहानी देस आहे या राह आहे। ही सुर रामकली सां गॾे पढ़णु घुरिजे, छो त ॿिन्ही में आदेसिन जो वर्णन जो ऐं शाह जे रूहानी सफ़र जो वस्तार आहे, छो त ॿिन्ही जो मौज़ू बि साॻियो आहे। गंजो टकर हैदराबाद सिंध जे ॾखिण तरफ़ आहे ऐं उन जी दामन में कालीअ जो आस्थान बि आहे। सुर खाहोड़ी जे शुरूआती बैत में शाह साईं फरमाए थो त खाहोड़िन ख़फ़ीअसिन सोजे लधो सुबहान। खाहोड़िन ॻुझो इस्म उचारे धणीअ खे ॻोल्हे लधो। आशिक अहिड़े अखिरें लंघिया ला मकान। आशिक अहिड़े इस्म सां ला मकान जी मंज़िल बि उकरी विया। हू में गॾिजी हू थिया बाबू जे बिरयान, जे जोगी पची कबाब थिया से हक़ सां गॾिजी हक़ थी विया। सभो ई सुबहान आयो नज़र उन्हनि जे, हुननि खे नज़र में मिड़ियो ई सुबहान ॾिसण में थे आयो। सभिनी जॻहनि ते हुननि खे रब ॾिसण में थे आयो। अॻिते फरमाए थो त मूंसे ॾिठा माए जनी ॾिठो पिरीअ खे, ए अमड़ मूं उहे फ़क़ीर ॾिठा जन सुपरीअ जो दीदार कयो आहे। केॾी न अज़ीम ॻाल्हि आहे। वरी चए थो त रही अचिजे रातिड़ी तिन जुंगन संधीअ जार। उन्हनि जुंगन उन्हनि कामिलनि उन्हनि वलियनि उन्हनि शऊर वारनि वटि हिकु राति जे कर घारे अचिजे। तिनी जी साञाए तुरहो थे तार में, उन्हनि जी सुञाणप हिन ऊन्हे सागर में तुरहे जो कमु थी ॾे। दुनिया ऊनो सागर आहे, उन्हनि जी जेका साञाए आहे, उन्हनि जी जेका सुञाणप आहे, उन्हनि जो जेको अकुल आहे, उन्हनि जो जेको शऊर आहे, उहो हिन दुनिया में तुरहे जो कमु थो ॾे, वसीले जो कमु थो ॾे। जीअं दरिया में तुरहो रखी तरी वेंदा आहिनि। अगरि उन्हनि माण्हुनि जी सोबत में हूंदो त छा साईं चए थो त उन्हनि जी सोबत उन्हनि जो शऊर तव्हांखे हिन दुनिया में तुरहे जो कमु ॾींदो। अगरि समाजी तौरु हिन बैत ते नज़र कयूं त उहे अकुल शऊर रखंदड़ इल्मु रखंदड़ उहे खाहोड़ी माण्हू आहिनि, जन जे शऊर वसीले हिन दुनिया में उन्हनि जो शऊर उन्हनि जो अकुल हिन दुनिया में असांखे तुरहे जो कमु ॾींदो, छो त उहे एतिरा इल्म वारा आहिनि, एतिरा अकुल वारा आहिनि। उन्हनि जे सुठनि कमनि सां, उन्हनि जे इंसान दोस्त कमनि सां जेके आहिनि, उहे उन्हनि जा इंसान दोस्त कम असांखे तुरहे जो कमु ॾींदा। अॻिते फरमाए थो त वेयूं पब पई खेरूं खाहोड़ियुनि जूं। खेरूं याने टोलियूं, चए थो त खाहोड़ियुनि जूं टोलियूं पब जबल में पेही वयूं, पब जबल में अंदरि लही वियूं पंहिंजे सफ़र में
पब जबल क्रास करे वयूं या पब जबल ते उन्हनि जूं टोलियूं हलनि पयूं। आऊं तिन ॾोथियुनि जो पुछां पेर पही, ए पांधीअड़ा मां उन्हनि ॾोथियुनि जो पतो ऐं पेच पियो पुछां। छा साईं उन्हनि ॾोथियुनि जे पोयां पियो वञे। उन उते हिकिड़े पांधीअड़े खां राह वींदड़ खां पुछे थो त हितों के खाहोड़ियुनि जूं टोलियूं पब जबल में पेही वयूं आहिनि। ऐं उन्हनि जो पतो ऐं पेच पियो पुछां त हू कहिड़े गस सां विया आहिनि त आउं बि उन्हनि खे वञी पुॼां। रुञनि राति रही डूंगर जनी ॾोरिया, जे राति रिण में घारे जबलनि में तलाशूं कयो। उहे कहिड़ा ॾोथी आहिनि जिन जे पोयां छा साईं वञे थो। हिन दौर में उहे ॾोथी उहे इल्म अकुल शऊर वारा आहिनि जेके असांखे सिधी राह ते वठी था हलनि, जेके असांखे सिधो रस्तो था ॾेखारनि, जेके असांखे पंहिंजे हक़नि खां आगाह था कनि त ही तव्हांजा हक़ आहिनि, तव्हां पंहिंजे हक़नि लाइ उथी खड़ा थियो। छा साईं चए थो त उन्हनि खाहोड़ी माण्हुनि जे पोयां उन्हनि जे पेरनि ते हलंदो थो वञा। राह वींदड़नि खां पुछे थो त उन्हनि जो उहे कहिड़े गस सां विया आहिनि, आउं उन्हनि जे तलाश में आहियां। जन रिड़नि में राति घारे बि तलाशूं कयूं, यानी जिदोजहद कंदा रहिया। उन जिदोजहद जे करे हू उन्हनि खे रिणनि में बि राति घारणी पई। वरी अॻिते हली छा साईं सुस्त ऐं काहिल माण्हुनि सां मुखातिब आहे। चए थो त तूं हॾ कुॼाड़िया संझे सायो न करी, तूं माॻहीं सवेर छो नथो सायो करी। सफ़र ते निकिरण जे लाइ, पंहिंजी रोज़ी रोटी लाइ, जिदोजहद करण लाइ कंहिं बि मैदान में तव्हांखे वञिणो हुजे त संझे सायो कयो। छा साईं उनखे चए थो तूं माॻहीं सवेर छो नथो सायो करी। सवारा संड खणी खाहोड़ी विया, खाहोड़ी असुर जो सांदारियूं साण करे निकिरी विया। सांदारियूं उहे पाणी वारियूं हूंदियूं आहिनि, खलियूं बि जंहिंखे चवंदा आहिनि। चए थो त उहे जेके खाहोड़ी आहिनि उहे असुर जो ई सांदारियूं पंहिंजे कुल्हनि ते करे निकिरी विया आहिनि ॾुथ ॾोरण पंहिंजे कम ते, पंहिंजे जिदोजहद वारी वाट वठी उहे सवेर ई निकिरी विया आहिनि। आणींदे कया ॾुथ ॾोराणे ॾेह जो, तूं हाणे ॾूराहे देस जो ॾुथ किथां हथ कंदे। तोखे त देर थी वई आहे, तूं त पोइ ते रहिजी वियो आहीं। तोखे ॾुथ गॾु करिणो आहे त एॾियूं देरियूं न कर। तोखे कुझु हासिलु करिणो आहे, तोखे मंज़िल माणणी आहे त ईअं देरियूं न कर। वरी चए थो त ॾोथी साॾोरीन जा जूई सुई न ॿुधी, ॾोथी उहा मंज़िल था ॾोरीन जा कंहिं न सुई न ॿुधी। याने उहे नामुमकिन खे बि मुमकिन बणाइण वारा माण्हू आहिनि, उहे उन मंज़िल ते था वञनि। पासा मथे पाहिणे खाहोड़ी खोड़ी, खाहोड़ी पहणनि जे मथां पासा खोड़े था लेटनि। जॾहिं उन्हनि खे किथे राति पइजी वञे थी त पहणनि ते बि सुम्ही था रहनि। विॼा उत वोड़ीन जित निहायत नाहिका, हू सची मार्फत या ज्ञान उते था ॻोल्हिनि, हू उते था कुझु सिखनि जिते का हद ई नाहे, यानी जिते कंहिं सिखियो ई नाहे। ॾुखे खां ॾुखियो ज़िंदगी जो सबक़ सिखनि था, उहे खाहोड़ी आहिनि। वरी उन्हनि खाहोड़नि जा पार ॾेथो त भकुलिया भोणनि धड़ खे गॾियो धूड़ में। खाहोड़ी बुत खे मिटीअ सां मिली मेरा थियो पिया घुमनि। लाज़मी जिदोजहद कनि था त पाण खे मेरो करे घुमनि पिया, ठठ ठांगर न पिया कनि, वॾाई नथा कनि, शोबाज़ी नथा कनि। ॻाल्हियूं गहले लोक सिं पधर पए न कनि, हू गहले ख़ल्क़ सां के बि ॻाल्हियूं पधरियूं नथा कनि। हू हरू भरू माण्हुनि सां राड़ू नथा हणनि त असांखे ही कारनामा करण वारा आहियूं, असां फलाणी जॻह फतेह करण वारा आहियूं, असां ही कामयाबियूं हासिल करण वारा आहियूं।
हू माण्हुनि सां राड़ू नथा हणनि। उहे जेके जिदोजहद कंदड़ आहिनि, उहे जेके खाहोड़ी आहिनि, उहे जेके महिनत कंदड़ आहिनि। का मुल्ह आहे तन मूं परियां जी ॻाल्हिड़ी, उन्हनि वटि मुंहिंजे महबूब जी का अमल वार्ता आहे। उन्हनि वटि का बेबहा शइ आहे। उन्हनि जो जेको मंज़िल आहे उहो को वॾी कामयाबी हासिल करणु आहे। वरी फरमाए थो त तां वऊं वेही आओ, तां वऊं वेही आओ अङण खाहोड़ियुनि जे। तूं के खाहोड़ियुनि जे अङण में पेही वञ, उते वेही आओ, उते कुझु घड़ियूं घारे आओ। जोश ॾिनाऊं जीअ खे लिकाए लोका, हिननि माण्हुनि खां पाण लिकाए पंहिंजे जिस्म में बिरह जी बाहि मचाई आहे। तॾहिं हू कामयाबू माणनि था। उन्हनि वटां कुझु ॾिसी आ, सिखी आ। ॾोथिन कंहिं ॾुखा सुम्ही सुख न माणे। ॾोथिन जिदोजहद कंदड़नि, कामयाबियूं माणींदड़नि कंहिं झोरीअ खां कॾहिं बि सुम्ही आराम न कयो। हू सदाई सफ़र में रहिया, हू सदाई जिदोजहद में रहिया। हुननि कॾहिं बि सुख सां सुम्ही आराम न कयो आहे। इहे आहिनि ॾोथी, उन्हनि खां कुझु सिखो। वरी चए थो त ॾुथ न खुटो ॾोथीअ जेकी ॾुथ करे। जे ॾोथी ॾुथ था गॾु कनि, तन जो ॾुथ खुटण जो ई न आहे। जेके महिनती माण्हू आहिनि, जेके महिनती हारी आहिनि, उन्हनि जो अनु कॾहिं बि नाहे खुटंदो। जेके महिनती मज़दूर आहिनि, उन्हनि वटां पंहिंजे हिलाल जो पैसो कॾहिं नाहे खुटंदो। जेके बि जिदोजहद कंदड़ आहिनि, उन्हनि वटां पंहिंजो जेको मंज़िल आहे, उन्हनि जो जेको मंज़िल मक़सूद आहे, उन्हनि जो जेके महिनतूं आहिनि, उहे कॾहिं बि उन्हनि जूं रायगा नथियूं वञनि। उहञाणियूं आलम जूं ओरियां ई आणे। हू रूहानी विलायत जा ॾस पार अचियो ओरियां रसाईं। तिहां पोइ ॾसेन परियां संदी ॻाल्हिड़ी। उन्हीअ खां पोइ हू महबूब जी ॻाल्हि था ॾिसनि। ॾसेन हू जॾहिं जन वटि ॾुथ ई नथो खुटे, आलम जूं हिन दुनिया जूं ओझाणियूं ओरियां ई आणनि था, ओरियां ई हासिल कनि था। पंहिंजे मंज़िल खां पहिरियां ई उन्हनि खे कुझु मिली थो वञे। तिहां पोइ ॾसेन परियां संदी ॻाल्हिड़ी। उन्हीअ खां पोइ हू महबूब जी ॻाल्हि था ॾसीं त असां कीअं हासिल कयो आहे। जॾहिं हू हासिल कनि था, जॾहिं हू कामयाबियूं माणनि था, पोइ आम लोक खे ॿुधाइनि था त असां कीअं कामयाबी माणी आहे। वरी चए थो त जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरण ॾाखिड़ो, जेको ॾुथ गॾु करे त उनखे परूड़ पवे त जबल झागण वॾो कशालो आहे। कामयाबियूं माणण में वॾो कशालो आहे। कामयाबियूं माणण वॾो कठिन कमु आहे। उनखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं हू कामयाबियूं माणण लाइ जिदोजहद कंदो। छपर की न ॾे सूखड़ियूं सुतनि खे। छपर याने जबल, सुतलनि खे, गाफ़िलनि खे, सुस्तनि खे, काहिलनि खे के बि सूखड़ियूं नथो ॾे। काहिलनि खे ही दुनिया कॾहिं बि कामयाबियूं पंहिंजो पाण नथो ॾे। उनखे महिनत करणी थी पवे, जिदोजहद करणी थी पवे। वरी फरमाए थो त मूं खाहोड़ी लखिया घरे न घारी। मूं अहिड़ा खाहोड़ी ॾिठा जे कॾहिं बि घर में नथा गुज़ारे। हू सदाई जिदोजहद में आहिनि। वाहिद लॻ विल्हनि में रोयो जर हारी। धणीअ काण सर्द विल्हनि में रोयो अखियुनि मां आब पिया वहाई। गूंदर गुज़ारीन जो ॾोथी ॾुथ गॾु थिया। जॾहिं खां ॾोथी ॾुथ ॾोरण खे लॻा, तॾहिं खां गम में था घारीन। अगरि हिन जे रूहानी राज़ ते गौर कंदासीं त हू जॾहिं खां उहे खाहोड़ी आहिनि, उहे घरनि में नथा घारनि, सदाई धणी ताला जी हमदो सना था कनि। ऐं सर्द विल्हनि में हू रोयो आब पिया हारीन। जॾहिं खां हू धणी ताला जी इबादत
हमदो सना करण लॻा आहिनि, तॾहिं खां ग़म में था घारीनि, तॾहिं खां उन्हनि खे परूड़ पई आहे त असां जी ज़िंदगी गफ़लत में कीअं घारी आहे। खाहोड़ियुनि खणी साजुर ॿधा संदरा, खाहोड़ियुनि महिनत कंदड़नि सवेर ई संदरा साण खणी ॿधा, सवेर ई पंहिंजा संदरा कशे छॾियाऊं, सवेर ई कुझु करण, कुझु हासिल करण जी तयारी में तैयार थी बीठा आहिनि। ॾोरींदे में ॾूंगरें कयाऊं पाण पणी, जबल में ॾुथ ॾोरींदे पाण खे मिटी ख़ाक करे छॾियाऊं। यानी जॾहिं हू जबलनि में वञनि था त पाण खे बि ख़ाक करे था छॾनि, पंहिंजे जान जी परवाह नथा कनि। हू अहिड़ा जफ़ाकश आहिनि जो कमु कंदे कंदे पाण बि मिटी थी था वञनि। ॾुखनि ॾील हणी छेह लधाऊं छपरे, पंहिंजे जीअ खे ॾाखड़नि यानी तकलीफ़नि में विझी वञी पहाड़नि जो छेड़ो यानी आख़िरी मंज़िल लधाऊं। जॾहिं इंसान पाण खे तकलीफ़ूं ॾींदो, ॾींहं राति जिदोजहद कंदो, तॾहिं उहो मंज़िलूं माणींदो। वरी हिते खाहोड़ियुनि जा, जिदोजहद कंदड़नि जा, ॾुथ गॾु कंदड़नि जा उहियाण ॿुधाए थो। फरमाए थो त खणनि न कीकान, कीकान यानी वहट, उहो घोड़ो बि थी सघे थो या उठ बि थी सघे थो, घणो करे घोड़ो आहे। चए थो त खणनि न कीकान पंध पराहे हलिया, खाहोड़ी पाण सां के वहट नथा खणनि, पर पंध ई पंध ॾूराहे मंज़िल ॾांहुं था वञनि। वहट खणणु सुस्ती जी निशानी आहे। जेकी जिदोजहद कनि था उहे पाण सां गॾु वहट, शाह साईं फरमाए थो त नथा खणनि। ॾोथीअड़ा कंहिं ॾुथ खे जुंबिया ॾांहुं जाबान, जाबान माना बयाबान, ॾोथी कंहिं ख़ासि ॾुथ जी ॻोल्हा में रिण ॾांहुं रिड़िया या बयाबाननि ॾांहुं रिड़िया। हुननि खे हिकिड़ो ख़ासि ॾुथ हासिल करणो यानी मंज़िल मक़सूद हासिल करणी हुई। खाहोड़ियुनि उहियाण अंगन सॼी अॻड़ी, खाहोड़ियुनि उहियाण अंगन सॼी अॻड़ी। खाहोड़ियुनि जा निशान इहे आहिनि जो बुत ते को सॼो कपिड़ो कोन्हे, हू फाटल कपिड़नि सां था हलनि, सादी तबियत सां था हलनि, सादगी सां था हलनि, पर हुननि खे मंज़िल माणण जी जुस्तजू आहे। सुका मुंहं संदन पहिरें पुराणा खेथड़ा, चए थो त खाहोड़ियुनि जा मुहांडा सुकल आहिनि, ॾिसण में कमज़ोर आहिनि, पेरनि में पुराणा खेथड़ा यानी खलथर या चपल पयल अथनि। सा जूए ॾोरे आया सुहा जित मुंझनि, हू उहा मंज़िल लही आया जिते सुहा यानी रहबर बि मुंझियो पवनि, जंहिं राह ते रहबर बि मुंझियो पवनि जेके ॿियनि खे राह ॾेखारनि था। हिननि खाहोड़ियुनि एॾी महिनत कई, एॾी जिदोजहद कई, जेके ॾिसण में बि ॾुबिरा आहिनि, संदन मुंहं बि सुकल आहिनि, पोइ बि हिननि एतिरी महिनत कई, जिदोजहद कई जो हिननि उहा मंज़िल माणी जंहिं मंज़िल ते रहबर ॿियनि जी रहनुमाई कंदड़ बि भुलियो वञनि, मुंझियो पवनि। ॻुझा ॻुझियूं कनि तिहां पराहे पंध जूं, ही ॻुझा फ़क़ीर इन्हीअ खां बि ॾूर उन मंज़िल जूं ॻाल्हियूं पिया कनि जिते नामुमकिन आहे पहुचणु, जिते सुहा बि मुंझनि था, ही उहा जूई ॾोरे आया, ही उते उहा मंज़िल माणे आया, पर उन खां बि अॻियां जूं ॻाल्हियूं था ही फ़क़ीर कनि। ही जेके खाहोड़ी आहिनि उन मंज़िल खां बि अॻिते ॻुझ जूं ॻाल्हियूं पिया कनि त नामुमकिन खे मुमकिन बणाइणो आहे, इहे ॻाल्हियूं पिया कनि। वरी फरमाए थो त सा जूए ॾोरे आया, वरी फरमाए थो त सुका संड कछुनि में खरकणा पेरे, संदन मुहांडा सुकल आहिनि ऐं पेरनि में नोड़ियुनि मढ़ियल जूता पिया अथनि। ट्रिमंदे नेणे आंके खाहोड़ी कढिया, तव्हांखे के उहे खाहोड़ी किथे मिलिया जेके जन जा नेण ट्रिमंदा पिया वञनि। खाहोड़ी अहिड़ा बि आहिनि जन जा नेण ट्रिमंदा वञनि पिया, पोइ बि हू पंहिंजे मंज़िल ते रवां तवां आहिनि।
दास्तान ॿिए में गंजे टकर जी ॻाल्हि थो करे। फरमाए थो त पियो जन परवो गंजे डूंगर गाम जो, जन खे गंजे टकर जे जूए जो समाव पियो, छॾे खेट खरो लोचे लाहूती थिया। से भली बनी याने माल असबाब तर्क करे रब खे ॾोरे वञी लाहूती फ़क़ीर थिया। पेई जिन परख गंजे डूंगर गाम जी, वारे सभु वरक लोचे लाहूती थिया। जन खे गंजे टकर जे आस्थान जी सची परूड़ पई, उन्हनि सभु वर्क छॾे सभु किताब रखी लाहूती थिया, लोचे ॾोरे वञी लाहूती थिया। वरी चए थो त पेई जिनी बास गंजे डूंगर गाम जी, जन खे गंजे टकर जे आस्थान जो हुगाव आयो, छॾे सभु लिबास लोचे लाहूती थिया। से मिड़ई वेस ऐं रंग त्यागे ॾोरे वञी लाहूती थिया। कहिड़ो अथई काम गंजे डूंगर गाम में, गंजे टकर जे आस्थान में कहिड़ो कमु अथई। पसी तंहिं पाहण खे अचे न आराम, उन पहाड़ खे ॾिसी आराम ई नथो अचे। पाण ई सवाल थो करे, पाण ई जवाब थो ॾे। मतां डूंगर ॾोरीअ उझी कोह अवाम, मतां जबल में ॻोल्हे छो थो जहान में घुमाटियूं खाए। हरा करे हराम खाम त खाहोड़ी थिए, हर शइ खे त्यागे सोज़ में सड़त खाहोड़ी लाहूती या जिदो जहद कंदड़ थिए। हाणे हिते गंजे डूंगर गाम में यानी गंजे टकर जे आस्थान में कहिड़ो कमु आहे, अहिड़ो कहिड़ो समाव आहे, अहिड़ी कहिड़ी परूड़ आहे, उहो कहिड़ो हुगाव आहे जो उते उनजो गंजे टकर खां सवाइ उनखे आराम ई नथो अचे। अगरि हिन दौर में ॾिसंदासीं त गंजे टकर में वॾो खज़ानो आहे, किथे उन तरफ़ त इशारो न आहे। या गंजो टकर खणी हिन देश खे चऊं त हिन असांजे देश में अहिड़ो हुगाव आहे, अहिड़ो हिन आस्थान में समाव आहे, अहिड़ी सची परूड़ आहे जो उन सिवा सरे ई नथी। पंहिंजे देश जी ख़ुशबू त पंहिंजे देश जी ख़ुशबू आहे, पंहिंजे देश अहिड़ी त मालामाल आहे जो सभु कुझु छॾे करे उन देश जे हक़नि ख़ातिर उहे खाहोड़ी, उहे जिदोजहद कंदड़ निकिरी पवनि था। वरी फरमाए थो त ॾेह ॾेहाई न आहे जिते पेर न पखियां, ही ॾेह यानी देश पंहिंजे ॾेह जिहान जहिड़ो न आहे जिते पखियुनि जे पेर जो निशान बि न आहे। तिते खाहोड़ियां वर ॾेई वण चूंडिया, उते खाहोड़ियुनि विलोड़ूं ॾेई वणनि मां ॾुथ चूंडियो। याने ही पंहिंजो जेको वतन आहे जिते इंसान रहनि था, उन इलाइक़े खे छॾे खाहोड़ी अहिड़े जबल ते विया जिते पखियुनि जे पेर जो निशान ई कोन हो। इंसान जो वञणु त उन्हनि ऊचनि जबलनि ते नामुमकिन हो, पर उते पखियुनि जा बि पेर न हुआ, यानी पखी बि उते उॾामी वञी न वेठा। उन्हनि खाहोड़ियुनि, उन्हनि जिदोजहद कंदड़नि उते वञी विलोड़ूं ॾेई जिदोजहदूं करे उते वञी वणनि मां ॾुथ चूंडियो। वरी फरमाए थो त जित न पखीअ पेर तित टिमके पाहड़ी, जित कंहिं पखी जे पेर जो निशान बि नाहे, तिते आदेसिन जी आग झलका पई ॾे, उते बाहि पई टिमके। ॿियो ॿारींदो केर खाहोड़ी कीअ खेर रही, खाहोड़ियुनि जे सथ खां सवाइ, उन्हनि जे टोले खां सवाइ, जिदोजहद कंदड़नि जे टोले खां सवाइ अहिड़े हंधि ॿियो केर बाहि ॿारींदो। इहे उहे खाहोड़ी आहिनि जेके नामुमकिन खे मुमकिन बणाइण वारा आहिनि। इहे इन ऊचे जबल ते, इन नामुमकिन जाइ ते
उहे खाहोड़ी हूंदा जन कामयाबी माणी आहे, जन पंहिंजे जिदोजहद खे सफल बणायो आहे। अॻिते टे दास्तान में फरमाए थो त कुपेरीअ में पेर कहीं पातो पेरीअ, कुपेरीअ यानी हिन उबती राह में कंहिं वरली पांधीअड़े पेर पातो आहे। घणा माण्हू हिन उबते राह में पेर नथा पाइनि। को खाहोड़ी हूंदो, को सरफरियो हूंदो, को राहे हक़ ते हलण वारो हूंदो, जेको हिन उबते सफ़र में, जेको हिन उबते राह में पेर पाईंदो, जेको पंहिंजे सिर तां सांगो लाहींदो, उहो ई हिन उबते राह में पेर पाईंदो। चए थो त जियां मुंझण माण्हूअ सजण तियां सेर, जिते माण्हू मुंझी पवनि तिते ई पिरीअ जो पेचरो आहे। आम माण्हू उते मुंझी था पवनि, उहो ई धणीअ जो पेचरो आहे। उते को पेर पाईंदो जेको पंहिंजे सिर तां सांगो लाहींदो, उहो ई पिरीअ जो पेर आहे, जिते घणा माण्हू मुंझी था पवनि। राहे हक़ ते हलण वारा थोरा आहिनि। उन भूं संदो भेर कोड़नि मंझां को लहे। उन भूअ जो, उन विलायत जो, उन जॻह जो पतो किरोड़नि मां को मस थो लहे। आम माण्हू उहो पतो नथा लही सघनि। उहो रूहानी विलायत वारो सफ़र हुजे, चाहे हक़ जो सफ़र हुजे। राहे हक़ में बि विरली के माण्हू वेंदा आहिनि। राहे हक़ खे बि दुनिया जा माण्हू उबती राह सम्झंदा आहिनि। उन में को पेर पाईंदो आहे, कोई उन गस ते हलंदो आहे। वरी फरमाए थो त सूंहप में सप घणा मुंझण माखीअ हुए। सूंहप मानना रहबरीअ हेठि हलण में घणा नांग आहिनि, यानी ॾुखियो पेचरो आहे सूंहप वारो। अगरि ॿियनि जी रहबरी कंदो त ॾाढी ॾुखियाई तव्हांखे थींदी। ॾाढो ॾुखियो सफ़र आहे इहो रहबरी वारो। ऐं मुंझी पवण में माखीअ जहिड़ो मज़ो आहे। जॾहिं उहे मुंझी था पवनि त उन्हनि खे माखीअ जहिड़ो मज़ो थो अचे, छो जो उहे राहे हक़ ते आहिनि। परो तहीं पोइ जो उजे पोइ उन तां पतो उन्हीअ खे थो पवे जो थाबड़िजी उन्हनि ॿिन्ही राहुनि खां उकरियो वञे। उनखे ई पतो थो पवे, उनखे ई मुंझी पवण में माखीअ जहिड़ो मज़ो थो अचे, जेको थाबड़िजे थो, जेको राहे हक़ ते हलंदे ठोकरूं खाए थो, तकलीफ़ूं ॾिसे थो, उहो ई इन्हनि राहुनि तां उकरियो वञे थो, उहो ई कामयाबियूं माणे थो। ॾोरे ॾोरे ॾेह माए खाहोड़ी आया, ए जीजल खाहोड़ी कीअं विलायतूं वोड़े वापसि वरिया आहिनि। मयनि पेरे खेह कोह ॼाणा कंहिं पार जी, न ॼाणा त हिननि जुंगनि जे पेरनि ते कहिड़े पासे जी लट चढ़ियल आहे। शाह साईं अॻिते हली हिदायत थो करे त वरसा सुञी वेड़ जंहिंमें सॼण हिकिड़ो, उहा सुञी जाइ भली जिते हिकिड़ो सुपरी वसंदड़ आहे। सो माॻोई फेर जिते कूड़ कुम्हाणो, ओ हंधु मटाए जिते नाअहलनि जो अंदाज़ कूड़ो हुजे। जिते कूड़ा इंसान हुजनि, जिते नाअहल इंसान हुजनि, उतां खां पंहिंजा रस्ता अलॻि कर, उहो हंधु ई मटाए छॾ। पोइ उहा सुञी जाइ वञी वसा जिते हिकिड़ो पेरी वसंदड़ हुजे, जिते कूड़ा माण्हू न हुजनि। कारी राति अछो ॾींहुं इहो सिफ़तां नूर, राति कारी ऐं ॾींहुं अछो, उहो सिफ़ती रोशनीअ जो गुण आहे। कारी राति हुजण बि रोशनी खे उजागर कंदड़ गुण आहे। जिते प्रिय हुज़ूर तिते रंग न रूप कर, जिते प्रिय जी मौजूदगी आहे तिते न को रंग आहे न का सूरत। प्रिय जी का बि चिटी सूरत न आहे। प्रिय हर सूरत खां पाक आहे, हर रंग रूप खां पाक आहे। वरी फरमाए थो त खाहोड़ी खरा सूधी ख़बर पखिया,
खाहोड़ी यानी सचा फ़क़ीर अञा पिया आहिनि। अचो त शाह साईं जे लासानी ऐं लाफ़ानी पैगाम खे पढ़ूं, परखूं, परवड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कयूं ऐं शाह साईं जे हिन सुरखाहोड़ी जे जिदोजहद वारी ॾसियल वाट ते अमल कयूं ऐं हर जाइज़ कम लाइ जिदोजहद करियूं। उहो पंहिंजे हक़नि जी जिदोजहद हुजे, उहो सुठे राह ते हलण वारी जिदोजहद हुजे, पंहिंजे धरती बचाइण वारी जिदोजहद हुजे, पंहिंजे धरती जे वसीलनि खे हासिलु करण जी जिदोजहद हुजे। हर जाइज़ हक़ लाइ सूधा खरा ऐं सचा थी जिदोजहद करियूं, तॾहिं कामयाबियूं असांजो मुक़दर बणबियूं, तॾहिं असां कामयाबियूं माणे सघंदासीं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।